जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं गजरुनि जो सीरो। बिना माए जे इस्तेमाल जे घटि में घटि शयुनि जो इस्तेमाल करे असां ठाहींदासीं टेस्टी सीरो। अचो त रेसिपी शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। गजरूं खणंदासीं, उनखे धोई करे चङी तरह छिले वठंदासीं। हिते मां 3 किलो गजरूं खयूं आहिनि। इनखे असां हीअं कद्दूकश कंदासीं इन सां, या फूड प्रोसेसर जो इस्तेमालु कंदासीं। मूं वटि फूड प्रोसेसर आहे त मां हुनजो इस्तेमालु करे गजरूं कद्दूकश कयूं आहिनि, जेके ईज़ीली थी वेंदियूं आहिनि। सभु गजरूं कद्दूकश करण खां पोइ असां खणंदासीं हिकु सिपरी में सीरो जेको आहे ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। उन में विझंदासीं तेल या सचो गिहु अधु कटोरीअ जे क़रीब। इन में विझंदासीं 50 ग्राम खसखस। इनखे लाइट ब्राउन थियणु ॾींदासीं। लाइट ब्राउन थी वेंदी त उन खां पोइ असां हिन में गजरूं विझंदासीं, जेके असां कद्दूकश करे रखियूं हुयूंसीं। और इनखे असांखे भुञणो आहे। गजरुनि में जाम पाणी हूंदो आहे, त इन मां जेको पाणी निकिरंदो इनखे असांखे सिजाइणो आहे। गॾु गजरूं बि सिजंदियूं। इन में असां गॾु विझंदासीं नंढा फूटा 5 खां 6। गजरुनि जो सीरो जेको आहे 3 स्टेप्स में ठाहिबो आहे। पहिरियों गजरुनि जो पाणी सुकाइजे, उन खां पोइ खीरु विझी उनजो पाणी सुकाइजे, ऐं टियों हूंदो आहे खंड जो पाणी सुकाइजे। टियों दफ़ो जॾहिं खंडु विझबी आहे त पहिरियों हाणे मां गजरुनि जो पाणी सुकायो आहे। ॾिसो, गजरुनि मां जेको पाणी निकिरंदो असां उहो सॼो सुकाईंदासीं, मतिलबु गजरुनि खे सिजाईंदासीं उनजे पाणीअ में ई। उन खां पोइ हिन में विझंदासीं खीरु। जीअं मां ॿुधायोमांव, हिते मां माए जो इस्तेमालु न कयो आहे, बफेलो मिल्क जो इस्तेमालु करे हिते मां गजरुनि खे सिजाईंदमि। इहो सॼो खीरु जेको आहे एब्ज़ॉर्ब करिणो आहे। हिते मां 3 किलो गजरूं खयूं आहिनि, त उन ते 2.5 लीटर खीरु विधो आहे। ॾिसो, जीअं जीअं सिजाईंदासीं जेके गजरूं आहिनि घाटियूं थींदियूं वेंदियूं और सिजंदियूं। जॾहिं सॼो खीरु एब्ज़ॉर्ब थी वेंदो त उन खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु। 1/2 किलो खंडु विधी आहे मां हिते। तव्हां चाहियो त हिते गुड़ जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हाणे जेको खंडु मां जेको पाणी निकिरंदो उनखे बि असां एब्ज़ॉर्ब कंदासीं। गॾु उन सां असां विझंदासीं ड्राई फ्रूट, काजू, बादाम, अखरोट, पिस्ता और किशमिश। क्वांटिटी फिक्स न आहे, अंदाज़ो तव्हां पंहिंजे हिसाब सां विझी सघंदा आहियो। 1 कटोरी भरे करे मां हिते ड्राई फ्रूट विधो आहे। और इनखे कंटिन्यूअस घुमाईंदे सॼो जेको खंडु जो पाणी आहे एब्ज़ॉर्ब कंदासीं। इन मां तेल निकिरणु चालू थींदो, कलर जेको आहे घाटो थींदो वेंदो। मीन्स असांजो गजरुनि जो सीरो जेको आहे तयारु थी वियो आहे। ॾाढो टेस्टी, ॾाढो बढ़िया, बिल्कुलु सिंपल सो मेथड आहे। त ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। और जीअं मूंखे हमेशह साथ ॾिनो अथव, तीअं हमेशह मूंखे साथ प्यार ॾिजो। और मुंहिंजो वीडियोस ॾिसण लाइ तव्हांजो तहे दिलि सां धन्यवाद। जय झूलेलाल।